मेहर में क़ौमी अवामी तहरीक पारां मेहर में बेदर्दी सां क़त्ल थियल साहिल घांगरो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं सिंध हुकूमत जो MQM सां ठाह। शहर में हर हंधि सफ़ाई न थियण ख़िलाफ़ मेहर दुआ जे हथनि खां इंडस प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। तफ़सील मूजिब मेहर में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर एडवोकेट मुनव्वर अली जतोई, ज़िले दादू सदर फयाज़ अहमद चांडियो, ज़िले नायब सदर खादम हुसैन सोलंगी, तालका मेहर सदर हबीब चांडियो, अगवान अली रज़ा कमरानी, अब्दुल सत्तार कलोई, साजिद सोढर, सलेमान चांडियो, शमन आगरो ऐं ॿियनि दुआ जे हथनि खां इंडस प्रेस क्लब मेहर ताईं एहतजाजी रैली कढी। मुज़ाहिरो कंदे चयो त असांजो ही एहतजाज मेहर में बेदर्दी सां क़त्ल थियल साहिल घांगरो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं ताज़ो PP जो MQM सां थियल सिंध जो सौदो ऐं ठाह नामंज़ूर आहे। ऐं मेहर में वधंदड़ बदमनी मेहर शहर में सफ़ाई न थियण, हर हंधि गंदगी ढेरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो